तो जेकर तव्हां ऑनलाइन कम करणु चाहियो था ऐं तव्हां वटि का बि स्किल न आहे त हीअ वीडियो ख़ासि करे तव्हांजे लाइ आहे। हिन वीडियो खे लाज़मी ॾिसंदा, इंशाअल्लाह ताला हीअ वीडियो ॾिसण खां पोइ तव्हां ऑनलाइन कमु करण जे क़ाबिल थींदा। दोस्तो अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे हिकु अहिड़ी स्किल ॿुधाईंदुमि, हिकु बहितरीनु स्किल ऐं हिकिड़ी सिंपल स्किल आहे जेका तव्हां सिखी करे फाइवर ते हर महीने लखें रुपया कमाए सघो था। त दोस्तो मां तव्हांखे उहो स्किल ॿुधायां थो त उहा लोगो डिज़ाइन स्किल आहे। तव्हां लोगो डिज़ाइन करे पंहिंजे मोबाइल जे ज़रिए हिकु बहितरीनु क़िस्म जी अर्निंग करे सघो था। तव्हां घर वेठे पंहिंजो रोज़गारु करे सघो था। अचो त मां तव्हांखे मोबाइल जी स्क्रीन ते वठी हलां ऐं तव्हांखे ॿुधायां त तव्हां कहिड़े तरीक़े सां कमाए सघो था ऐं तव्हां कहिड़े तरीक़े सां लोगो डिज़ाइन करे सघो था। अचो त शुरूआति कयूं। सभ खां पहिरियां त मां तव्हांखे फाइवर ते ॾेखारे छॾियां त केतिरो टॉप ते जेको आहे सो लोगो डिज़ाइन जो कमु फ्रीलांसिंग में टॉप ते हली रहियो आहे। हीअ ॾिसो लोगो डिज़ाइन। हिते असां जीअं लोगो डिज़ाइन ते आयासीं त हे $115 में या मेरा $115 में लोगो डिज़ाइन करे ॾेई रहियो आहे। $115 तव्हां सोचो त जेको आहे सो तक़रीबन 20,000 खां मथे था वञनि, मतिलबु 20,000 में लोगो डिज़ाइन। यार वाह जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं तव्हां इहे स्किल सिखी वञो तव्हां यकीनन हर महीने लखें रुपया कमाए सघो था गारंटी सां। त हाणे मां तव्हांखे लोगो डिज़ाइन करणु सेखारियां थो। दोस्तो सभ खां पहिरियां तव्हां वञो प्ले स्टोर ते अची करे तव्हां सर्च कयो पिक्सल लैब। जीअं तव्हां पिक्सल लैब सर्च कंदव त कुझु हिन तरह जी इंटरफेस हूंदो एप्लीकेशन जो। उहा एप्लीकेशन तव्हां इंस्टॉल कजो। इंस्टॉल करण खां बाद में तव्हां हिन एप्लीकेशन खे ओपन करियो। ओपन करण खां बाद में तव्हां हिते ओके कयो ऐं तव्हां हेॾे अची करे सभ खां पहिरियां तव्हांखे वाइट बैकग्राउंड खणणो आहे। बैकग्राउंड खणण खां बाद में तव्हां सभ खां पहिरियां तव्हांखे टेक्स्ट ते अचिणो आहे। तव्हां कुझु बि लोगो जेको जंहिं हिसाब सां हुजे, जंहिं चैनल जो जेको नालो हुजे उन हिसाब सां तव्हां हिते उन अखर खे लिखी करे हिकु बहितरीनु लोगो ठाहे सघो था। तव्हां जेको आहे तो हिनखे नोट कंदा वञो कहिड़े तरीक़े सां मां कमु करे रहियो आहियां। हाणे असां सभ खां पहिरियां हिनखे को बि बहितरीनु हिनखे फ़ॉन्ट ॾेई वठूंसि। मां हिनखे हीअ फ़ॉन्ट ॾेई करे हिते हिन जी कलर जेको आहे सो बिल्कुलु ब्लैक थो रखां। कलर असां चेंज करे छॾियोसीं। हाणे हेठां मां कुझु लिखी वठां ॿियो। हितां असां हिन जी साइज़ खे थोरो वॾो कंदासीं। साइज़ खे वॾो करण खां बाद में हिन जो बि असां फ़ॉन्ट चेंज था करे छॾियूं। ऐं लास्ट में मां हिनखे नालो ॾेई थो छॾियां। जेकॾहिं तव्हां हिन वीडियो खे अञा ताईं लाइक न आहे कयो त हिकिड़ो लाइक लाज़मी ॾेई छॾियो। लाइक करण सां तव्हांजो को बि ख़र्चु न ईंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थी वेंदी आहे हिन सां। जेकॾहिं तव्हां हिन वीडियो खे फेसबुक ते ॾिसी रहिया आहियो त असांजे फेसबुक पेज खे लाज़मी लाइक कजो ऐं यूट्यूब ते वञी टेक्नोलॉजी इन सिंधी यूट्यूब चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कजो। उन सां जेको बि इंट्रस्टिंग वीडियो हूंदो, जेको बि ऑनलाइन कमाइण जे हिसाब सां वीडियो हूंदो तव्हां वटि सभिनी खां अॻु में पहुची वेंदो। हाणे प्लस वारे बटन ते क्लिक करे शेप्स ते अचो। शेप्स ते अची करे हिकिड़ो गोल क़िस्म जी शेप खणी करे सभ खां पहिरियां तव्हां हिनखे कलर ॾियो। हिते रखोसि ऐं हाणे हिनखे पैक करे छॾियो। तव्हां ॾिसी रहिया आहियो दोस्तो, हे हिकु बहितरीनु लोगो तयारु थी चुको आहे ऐं हिते अची करे तव्हां हितां ट्रांसपोर्ट करे छॾियो। ट्रांसपेरेंट तव्हां हिनखे कलर ॾेई छॾियो ऐं हिनखे तरीक़े सां लोगो डिज़ाइन करणु सिखी विया आहियो। तव्हां फाइवर ते हर महीने लखें रुपया कमाए सघो था। फाइवर ते कमु कीअं कजे, उते कीअं ठाहिजे ऐं फाइवर तां कीअं कमाइजे, उन लाइ हेठि ॾिनल प्लेलिस्ट ते क्लिक करे तव्हां मुकमल कोर्स ॾिसी सघो था बिल्कुलु फ्रीअ में। मूंखे इजाज़त, अल्लाह हाफ़िज़। मिलूं था अॻिए वीडियो में।